अच्छा हाणे पाण सिखंदासीं ॿ बुनियाद जी जोड़। ठीकु आहे, ॿ बुनियाद जी जोड़ मुराद मिसाल असांखे नंबर मिलियल हूंदो 1011। ठीकु आहे, ॿियो तव्हांखे मिलियल हूंदो 1101 मिसाल वठूं था। ठीकु थी वियो। हाणे इन्हनि जी असांखे जोड़ करणी आहे। असां ॾिसो हिकु ऐं हिकु ॿ लिखंदासीं। हाणे ॿ जेकॾहिं लिखंदासीं असांखे ख़बर आहे त कंप्यूटर त हिनखे सुञाणींदो। हिन कंप्यूटर इन करे तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां थो पियो त ॿ बुनियाद में कंप्यूटर में ॿ बुनियाद हूंदो आहे, बाइनरी सिस्टम हूंदो आहे। ठीकु आहे, हाणे उहो ॿिनि खे त सुञाणींदो ई न, त पोइ असां छा कंदासीं, ॿिनि खे कन्वर्ट करे वठंदासीं जल्दी में ॿ बुनियाद में। ॿिनि जो खोड़ो ॿिनि ते हिकु दफ़ो पाची 0 बची। इन जो मतिलबु आहे ॿ जेको 10 बुनियाद वारो हुयो उहो छाजे बराबरि थी वेंदो 10 ॿ बुनियाद वारो। ठीकु आहे, हाणे हिन जो मतिलबु आहे ॿ जिथे बि ईंदो तव्हां हुते उन जी जॻह ते छा लिखंदव 10 लिखंदव। उनखां पोइ 3 जिथे बि ईंदो तव्हां उन जी जॻह ते घणो लिखंदव 11 लिखंदव, 11। छो जो असां हे लिखी सघूं था न, ॾिसो छो जो हे 10 ऐं 11 ते मुश्तमिल आहिनि। ठीकु आहे, 3 11 काॾों ईंदो उहो ॾिसो 3 जो खोड़ो जॾहिं 2 जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो पढ़ंदासीं पाची 1, हाणे बदिलाईंदासीं त 3 छाजे बराबरि थी वेंदो 11 जे। ठीकु आहे, हाणे हे हुयो 3 11 जे। ईअं 4 छाजे बराबरि थींदो उहो अॻिते हली ॾिसूं था पिया। हाणे फ़िलहालु हिन खे जोड़ कयूं था, हिकु ऐं हिकु असांखे ख़बर आहे 2 थिए थो, पर असां 2 न लिखंदासीं, घणो लिखंदासीं 10। हाणे 10 जो 0 हिते। ठीकु आहे, ऐं हिकु मथे खणी वेंदासीं, जेको असांजो आम ॿधी वारो जोड़ वारो सिस्टम आहे त 2 अंग ईंदा आहिनि, हिकु मथे खणी वेंदा आहियूं। वरी हाणे हिकु ऐं हिकु जोड़ कंदासीं, हिकु ऐं हिकु घणो थी वेंदो 10। 0 हिते, वरी हिकु हेॾे मथे वेंदो, वरी हिकु ऐं हिकु 10, सॉरी हिकु ऐं हिकु 2 जो मतिलबु छा थींदो 10, 0 हिते हिकु मथे। हाणे वरी हे जोड़ कंदासीं 3, ॾिसो असां 3 नथा लिखी सघूं छो जो हे 3 ॿ बुनियाद में हूंदो ई न आहे, सिर्फ़ु 0 ऐं 1 हूंदो आहे। इन करे 3 खे असां कन्वर्ट कंदासीं, जेको ऑलरेडी मां तव्हांखे सेखारियां हुआ। 3 खे जॾहिं कन्वर्ट कयोसीं त इहो 11 जे बराबरि थी वियो। हिन मतिलबु आहे 3 जी जॻह ते असां छा लिखंदासीं 11। हाणे हिन जे हेठां लिखी छॾींदासीं 2। इन जो मतिलबु 2 बुनियाद में आहे। हिन जो मतिलबु आहे 1101। ठीकु आहे, 2 बुनियाद वारो प्लस 11, सॉरी हे 1101 हेॾे लिखी हुउमि, चलो हेॾे लिखूंसि था 1011। मथियों दर्जो बाद में लिखां थो, जोड़ में अॻिते पोइ लिखी सघूं था। कल्ह शायदि मां तव्हांखे सम्झायो हे मटा सटा वारी ख़ासियत आहे। इहो बराबरि छाॾे थी वेंदो 111000। ठीकु आहे, हे हुई जोड़। ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, मिसाल वठूं था 11011। ठीकु आहे, ऐं प्लस 11111। ठीकु आहे, हाणे ॾिसो हिकु ऐं हिकु 2, पर असां 2 नथा लिखी सघूं छो जो 2 बुनियाद में इहो 2 जी सुञाण न करे सघंदो। इन करे 2 जी जॻह ते छा लिखंदासीं 10 लिखंदासीं, 0 हिते हिकु मथे वियो। हाणे हे घणा थी वेंदा 3। अगेन असां 3 नथा लिखी सघूं, 3 जी जॻह ते छा लिखंदासीं 11। हे 2 बुनियाद वारा आहिनि, तव्हांखे सम्झाया हुआ छाजे करे 11। 3 खे कन्वर्ट कंदासीं 11 जे बराबरि ई ईंदो। हाणे 11 जो हिकु हिते हिकु मथे, वरी हिकु ऐं हिकु 2 बराबरि घणनि जे 10 जे, 0 हिते हिकु मथे, वरी अगेन 3 थी वेंदा। 3 घणनि जे बराबरि आहिनि 11 जे, हिकु मथे वियो, वरी हे 3 थी वेंदा। 3 घणनि जे बराबरि आहिनि 11 जे। इन जो मतिलबु आहे हे तव्हांजो छा थी वियो आंसर थी वियो। हाणे हे वीडियो ॾिसण खां पोइ हे 3 खनि जेको असां क्विकली कयो त पोइ वरी इन खां थोरा टफ वारा सेखारियांव थो। ठीकु आहे, हे कम अज़ कम 3 तव्हां करे वठो। हिकिड़ी तव्हां जोड़ कयो। अच्छा ॿियो हिकिड़ो ॿुधायांव त हिकिड़ो हूंदो आहे उमूदी तरीक़ो, ॿियो उफ़क़ी तरीक़ो। ठीकु आहे, अलजिब्रा में बि तव्हां सिखंदव। उमूदी हूंदो आहे, उफ़क़ चइबो आहे आसमान खे, तव्हां ख़बर आहे आसमान हूंदो आहे हिन तरीक़े सां। हिन जो मतिलबु आहे हिकिड़ो जोड़ो हिकु दर्जो हीअं ॾिनल हूंदो आहे। हाणे हे जेको आहे न हे उफ़क़ी तरीक़े सां लिखियलु आहे, यानी हिकु दर्जो उन जे भरिसां ॿियों दर्जो, जेकॾहिं टियों हुजे हा त उहो बि हीअं हिकु लकीर में हूंदा आहिनि। इन्हनि खे छा चइबो आहे उफ़क़ी तरीक़ो। ठीकु आहे, ऐं जेके हीअं उभा हुजनि, यानी हिकु उन जे हेठां ॿियो उन जे हेठां टियों, यानी हिन शक्ल में हुजनि, इन्हनि खे छा चइबो आहे उमूदी तरीक़ो। ठीकु आहे, हे उफ़क़ी तरीक़ो, हे उमूदी तरीक़ो। इंग्लिश में छा चइबो आहे हिननि खे हिन वक़्तु मूंखे बि ज़हन में नथो अचे। बिल्कुलु आसान आहे, हे 12 टर्म्स आहिनि, यादि अची वेंदो ॿुधायांव थो। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं हिन तरीक़े सां बि हुजे न उफ़क़ी तरीक़े सां, तव्हां हुनखे उमूदी तरीक़े सां, यानी हिक ॿिए जे हेठों मथों रखी करे पोइ जोड़ कट कंदो, पोइ आसानी सां थी वेंदो। अच्छा हे कयो 1110 प्लस 1011, हिकु इहा जोड़ कयो। ठीकु आहे, 10101 प्लस 11111। ठीकु आहे, ऐं हे कयो 10111 प्लस 101। हे 3 जेको आहे सो तव्हां हिसाब हल करे ॾेखारियो। हे तव्हांजो होमवर्क अथव, होम असाइनमेंट अथव, इहे कयो। उनखां पोइ नेक्स्ट वीडियो ॾिसिजो। ठीकु आहे।